जंहिं ॿुधो जंहिं ॾिठो उन खे ख़बर हूंदी त मौलाना चांडियो साहब छा हो। तमाम झूनड़ा थी विया, लेकिन मदीने पाक ॾे वञण जी सआदत उन्हनि खे ज़िंदगीअ में नसीब न थी। पोइ दाऊं कयूं पछाड़ीअ बोल बोलियूं त मदीने शहर जो खपे पियो निज़ारो, मदीने शहर जो खपे पियो निज़ारो, मगर कोन आयो नसीबन में वारो, नसीबन में वारो न आयो। चे मदीने वञण जी इजाज़त न आई, दुआऊं घुरियम पर इजाबत न आई। वयो वक्त गुज़री 70 साल सारो, मगर कोन आयो नसीबन में वारो। बे शेर में बोल बोली त मदीने शहर ॾे मौला घुराइण तोखे सवलो आ, मदीने शहर ॾे मौला घुराइण तोखे सवलो आ, मक्के में या मदीने में रहाइण तोखे सवलो आ। छो मालिक जो तू आ, कलम जो तुझे हथ में आ। बोल बोले त अज़ल में जे लिखियल नाहे, अज़ल में जे लिखियल नाहे त हाणे ई लिखाए छॾ, अज़ल में जे लिखियल नाहे त हाणे ई लिखाए छॾ, कलम तुझे ई हथ में आ, लिखाइण तोखे सवलो आ। उन तक़दीर जे मालिक जे आॾो मां बि हालात खे साम्हूं रखी उन रब खे अर्ज़ थो कयां त तक़दीर जा मालिक ख़ुदा तक़दीर खे बदिलाए थो। हालात अहिड़ी थी वई अदा, तंहिंजे करे रब तोखे ई आहे अदा, तूं हिते बीठो रहंदे त परियनि खे तकलीफ़ थींदी, हिकु जाइ ते बीहारे छॾ। हाँ हथ में वो अथस जो स्टेज कीअं थींदो, परियां वीचारा परेशान वेंदा। हिकिड़ो दफ़ो मुस्तफ़ा साईं ते सभई दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इमामुल अंबिया साईं फरमायो त जंहिं उम्मतीअ मूं ते हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ियो, घणा दफ़ा बा, हिकिड़ो दफ़ो, साईं जन फरमायो त अल्लाह ताला उन जे मथां 10 दफ़ा रहमत नाज़िल फरमाए थो। जंहिं मुस्तफ़ा करीम ते साईं जन फरमायो जंहिं मां मोहम्मद करीम ते 10 दफ़ा दुरूद शरीफ़ पढ़ियो, अल्लाह ताला उन जे मथां 100 दफ़ो रहमत नाज़िल फरमाए थो। साईं जन फरमायो जंहिं उम्मतीअ मुंहिंजे मथां ॾिहाड़ी 100 दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़ियो, इमामुल अंबिया फरमायो त महशर में उन उम्मतीअ जे निरड़ ते अल्लाह ताला लिखाईंदो त हे मुस्तफ़ा जो उम्मती दुरूद जे बरकत सां जहन्नम खां आज़ाद थी जन्नत जो। इहा दुरूद जी बरकत अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला तव्हां असांखे दुरूद घणी पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिकु रवायत में ईअं बि ईंदो आहे, साईं जन फरमायो जेको मूं ते घणो दुरूद पढ़े, घणो दुरूद पढ़े, थोरो तवजो कजो, पोइ उहो भलो अल्लाह साईं को का शइ न घुरे। दुरूद घणो पढ़े, अल्लाह साईं को का शइ न घुरे। अल्लाह साईं इन दुरूद जे बरकत सां हुन जे दिलि जूं जाइज़ पाण ई दुआऊं क़बूल करे छॾियूं। बुज़ुर्गान दीन ईअं बि लिखियो आहे त जंहिं मुस्तफ़ा ते दुनिया में घणो दुरूद पढ़ियो, कंहिं न कंहिं राति अल्लाह ताला इन दुरूद जे बरकत सां हुनखे ख्वाब में इमामुल अंबिया जी ज़ियारत नसीब फरमाई। साईं जन फरमायो जंहिं मूंखे ख्वाब में ॾिठो उन सच ॾिठो। अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला शल तां ई असांखे इहे फज़ीलतूं नसीब फरमाए। मां शुरूआत कयां थो रब करीम जा ॾो निमाणो अर्ज़, थोरो तवजो। तक़दीर जा मालिक खुदा तक़दीर खे बदलाए तूं, तक़दीर जा मालिक खुदा तक़दीर खे बदलाए तूं। उजड़ल ज़माने में हवा, उजड़ल ज़माने में हवा, खालिक खुशिन जी घुलाए तूं। तक़दीर जा मालिक खुदा तक़दीर खे बदलाए तूं, तक़दीर जा मालिक खुदा तक़दीर खे बदलाए तूं। उजड़ल ज़माने में हवा, खालिक खुशिन जी घुलाए तूं। तक़दीर जा मालिक खुदा तक़दीर खे बदलाए तूं। कर करम पंहिंजो किबरिया, माण्हुनि मां मेटे छॾेरिया। कर करम पंहिंजो किबरिया,
मानुन ममेटे छडेरिया नफरत खत्म कर या खुदा नफरत खत्म कर या खुदा उल्फत में सब खे रहाए तू तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू उजड़ल ज़माने में हवा खालिक खुशन जी घुलाए तू तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू सरे आम कत्ले आम आज खून सस्तो तमाम सरे आम कत्ले आम आज खून सस्तो तमाम थो मानू मानू के कुहे थो मानू मानू के कुहे एहसास दिन में जगाए तू तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू उजड़ल ज़माने में हवा खालिक खुशन जी घुलाए तू तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू मिट माइटी अजुलिया पले लालच जी संगत थी हले मिट माइटी अजुलिया पले लालच जी संगत थी हले साईं मफ़ादन खां सजी साईं मफ़ादन खां सजी हिन ख़ल्क़ खे त बचाए तू तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू उजड़ल ज़माने में हवा खालिक खुशन जी घुलाए तू तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू पांजे नदर खां धार कर दुनिया में कहीं के न ख्वार कर पांजे नदर खां धार कर दुनिया में कहीं के न ख्वार कर हादी हिदायत दे भुलल हादी हिदायत दे भुलल के दगस दे ते वराए तू तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू राहू मोहम्मद जी सदा बुध सदब धनवारा खुदा राहू मोहम्मद जी सदा बुध सदब धनवारा खुदा करदा तुम मुझे दांजो करदा तुम मुझे दांजो सब अर्ज़ मुझा घाए तू तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू उजड़ल ज़माने में हवा खालिक खुशन जी घुलाए तू तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तू